हलो हलो काकतड़ जिते मींह उछल नका झल नका पल हर का पसे प्रीह खे। अस्सलाम वालेकुम। कींजर खां कारूंजर ऐं केटी बंदर खां कश्मोर ताईं पखड़ियल भलारी भोज मिड़नी मानायतन मेहरबाननि लाइ प्रोग्राम सुगन साण करे हाज़िर प्रोड्यूसर अब्दुल रहीम दाहिरी ऐं अव्हां जो मेज़बान बशीर उठे जो अॻे जीअं अॼु बि दुआ आहे त तव्हीं जिते हुजो सुखिया हुजो शाद ऐं आबाद हुजो। अॼु के प्रोग्राम खे अव्हां ताईं पहुचाइण लाइ मुंहिंजो फ़नी सहकारी साथी आहे मुदसिर हुसैन। साईं मुंहिंजा रातिनि जे रोलाक पंधनि मां पेर सोरे निकिरंदड़ सिजनि जा सफ़र ऐं लक पंधनि ॾांहुं लड़ी वियल ही पुरवकार पाछा अंदर जे अंगण ते अनेक यादगिरियुनि खे सजाइनि था। के मींहं ओहिरनि जहिड़ियूं मोहबतूं के गुलनि जहिड़ा पल जेके तोड़े जो वक़्तु हीअं जे गुलदस्ते में रखी ऐं घड़ियुनि जी गूंज ऐं गुफ़्तार सां ऐं पंहिंजी अनोखी रफ़्तार सां अॻिते ते निकिरी वञे थो। पर रहिजी वियल हसरतुनि उजड़ी वियल ख़्वाबनि ऐं कुझु अंदर जे तमनाउनि जी तांघ वरी बि सिंधूअ जे छोलनि जा दिलि जी कच्छ ते मोहबत जो मटु बणिजी छुलके थी। हिते खेंचल खूब खथेरिन में ॿियो ॿूर फुटो आहे ॿेरिन में वर ज़हर वञे थी थींदी वञे हीअ यार हयाती देरिन में। हिते मोहबत जाके मींहं उठा ॿियूं ॿोलियूं ॿोले मोर नचा हिते हाउ छिॼे थो हेकलड़े जो ऊंदहि यार अंधेरिन में। हिते खेंचल खूब खथेरिन में ॿियो ॿूर फुटो आहे ॿेरिन में। ना कैद करो मैं तू ना मारो हथकड़ियाँ, ना कैद करो मैं तू ना मारो हथकड़ियाँ। मैं आशिक हाँ कहगा मुझे अखियाँ हिन अड़ियाँ। ना कैद करो मैं तू ना मारो हथकड़ियाँ। प्रोग्राम सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां पेश कयो पियो वञे ऐं जेको सुगंध तव्हांखे कीअं पियो लॻे पंहिंजे मां राय ॾियणु चाहियो था त असांजे टेलीफोन नंबर ड्यूटी रूम जो टेलीफोन नंबर आहे 92005882 ते तव्हां पंहिंजो इज़हार मौजूदगी जे अहसास सां गॾु प्यार ऐं पंहिंजाइप जो अहसासु ॾेई सघो था। ऐं हाणे सुगंध जे सफ़र में शामिलु कयूं था अव्हां जा उमाणियल ख़त दरगाह राज़ी शाह खां सैद अली नवाज़ शाह जो इंतिख़ाबु आहे मुर्शिद लतीफ़ सरकार जो भलारो बैत। जीअं सो काठ कहू भुतोई बार सहे तीअं सजण हूं न सहू त गर लॻी ॻाल्हियूं करियां। ॻोठ मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर खां मीर अलायार ख़ान टालपुर लिखियो त को बि माण्हू ऐबनि ऐं गुनाहनि खां ख़ाली न आहे पर पोइ बि चङाई अञा जीअरी आहे। अञा इंसानियत जे रस्ते ते हलण वारा मौजूदु आहिनि। अहिड़नि माण्हुनि जो तादादु घटि आहे पर पोइ बि दुनिया हले पई। यूसुफ लगारी जी शाइरी मां टंडे अलायार खां शहज़ादे वकार अहमद सूमरे ऐं वफ़ा रज़ाली सूमरे जी चूंड। मिलियासीं त बीठे खिलण लॻासीं टुटासीं त पोइ रुअण लॻासीं। ख़्वाबनि जी दुनिया रुलायो ॿिन्ही खे अर्श ते अजायो उॾण लॻासीं। रुगो आसरनि में हयाती वई गुज़री उमीदुनि जा घरड़ा अॾण लॻासीं। पतो कोन पंहिंजो पियो हिक ॿिए खे ख़्याल में ॿुॾण ऐं तरण लॻासीं। हसरत हुई केॾी मिलण जी अंदर में खणी सिक समूरी वञण लॻासीं। कई सून यूसुफ शिकायत कंहिंसां मुक़दर पंहिंजे खे चवण ई लॻासीं। सिंध जे सदामलूक शहर टंडे अलायार खां ई बशीर गुल सूमरे ऐं सिकंदर अली सूमरे लिखियो त ज़िंदगी सां घणी मोहबत हरगिज़ न करणु घुरिजे छो त सभ खां आख़िर में हसीन दोखो ज़िंदगी ॾींदी आहे। ज़िंदगी जो अखियुनि सां केतिरे क़दुरु गहरो तालुक़ु आहे। जेकॾहिं असांखे ज़िंदगी मिलंदी आहे त अखियूं खोलींदा आहियूं ऐं जॾहिं ज़िंदगी रुसियो वञे त अखियूं बंदि करे छॾींदा आहियूं। अयूब खोसे जी शाइरी आहे उमरकोट खां रामचंद ओड जी चूंड। हिते केरु साजन अखियुनि खे सुम्हारे दगन ते फिरनि थियूं खथूरियूं हवाऊं। हा उहा घूर तुंहिंजी छॾे थी दुखाए लॻे थो अंदर सां कंदे इंतहाऊं। कयासीं इहे 60 तोले सनम कॾहिं फूल ताज़ा कॾहिं इल्तजाऊं। बहारनि खे वींदे ज़माना लंघे विया गुलाबनि जूं कनि था पखी त पुछाऊं। अञा पोपटनि जी फिटल निंड आहे
अञा जाॻंदियूं हिन रिणनि में सदाऊं। कुंडरी खां कासिम भी लछवाणी चूंडे उमाणी ऐं गुलाम मुस्तफ़ा चांडियो जी शाइरी। अक जो खीर लॻे थो जीवन, खारो नीर लॻे थो जीवन। तूं जो आयो आहीं ढोलिया, बर में बीर लॻे थो जीवन। तूं कंहिं सागन संभरी शाला, तन में तीर लॻे थो जीवन। प्रीत जो पनड़ो तार तरे थो, सागर सीर लॻे थो जीवन। प्यार जी पोती ओढाए वञ चोले चीर लॻे थो जीवन। सिक जो बंधन बीहंदो तोबिन, वाहुड़ वीर लॻे थो जीवन। रांझन वांगे रुलियस केॾो, हाणे हीर लॻे थो जीवन। नारे खां नई टही जे ख़ूबसूरत शाइर आजिज़ अब्दुल गनी शर जी उमाणियल संदसि शाइरी। अञा यार मूंखे सताए पियो थो, हयाती ज़हरी बणाए पियो थो। कया कोल जंहिं थे सदा गॾु रहण जा, असांजो अंदर सो जलाए पियो थो। रुसे थो अजायो बिना ॾोह मूंखां, सॼो लोक मूं ते खिलाए पियो थो। ज़माने असांखे ॾिना सूर हर पल, अञा बि सॼण छो सताए पियो थो। आहे अब्दुल गनी हू उजाड़े वियो आजिज़, ई दर्द दिल जो ॿुधाए पियो थो। ई दर्द दिल जो ॿुधाए पियो थो। कुछ साथियुनि असांखे ड्यूटी रूम में फ़ोन करे यादि कयो आहे। राजवा खां वफ़ा मुनवर जमाली, जुमड़ाऊ खां असांखे यादि कयो जन्नत राजड़, मेहरान चौक बदीन खां एम रफ़ीक, साइमा नाज़ मल्हा, बेबी फरज़ाना मल्हा, पुनू खान पमर खां रुस्तम अली पमर, दिलदार सहताणी। यादि कयो असांखे कोट नवाब खां गुलाम अली बुगटी, ॻोठ गुलाम हसन जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी, मुख्तियार नाज़ जलालाणी, आरज़ू असलम जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी। झोल खां मोहम्मद नसीम हैदरी, फ़कीर मोहम्मद हैदरी ऐं शुजायत हुसैन जलालाणी। करचात खां असांखे यादि कयो अली अकबर गबोल, ढिलियार खां विंछोमल हसराणी ऐं हाजी हुसैन बज़दार, उस्ताद मोहम्मद नवाज़ भोजदार। शहर गोलारची खां गुलाम रसूल नुहानी, इरफान अली नुहानी, आतना मोरी खां वफ़ा यार मोहम्मद महर, लियाकत अली महर ऐं शौकत अली महर। शहर शोरान बलोचिस्तान खां मुराद हिस्वाणी, ॾाॾा हिस्वाणी। वावड़ी दौरा थर खां रमज़ान नोहरियो, कुंडरी खां चौवन कुमार कोहली, अनीता चौहान ऐं संगीता पार्स। ॻोठ धनी बख्श ख़ासकेली खां अयाज़ अली ख़ासकेली, मलूक ख़ासकेली, अहमद अली ख़ासकेली। फुरकान लाल खां असांखे यादि कयो, फुरकान लाल खानशाह खां असांखे यादि कयो आहे। मीर मोहम्मद मरी, शहर दुरेजी बलोचिस्तान खां वफ़ा कमरदीन छुट्रो। यादि कयो असांखे 0 पॉइंट खां बाबू लुंड, मोहम्मद रफ़ीक लुंड, गाह ख़र्च खां माशूक अनवर ऐं अदाला बख्श जूणे जो। शहर नसीराबाद खां मीर शेख यादि कयो, लख थोरा तव्हांजा। ॻोठ हाजी खान चांडियो खां मोहम्मद हाशिम चांडियो, सांगीफरे खां मोहम्मद सुमार मेमन, मोहम्मद अज़ीम ख़ासकेली, बाबू अब्दुल मुतलिब मेमन ऐं मुजाहिद बानू ख़ासकेली। बठोरे खां साईं अबू मेमन, ॾेई शहर खां मीर मोहम्मद ख़ान जमाली, ॻोठ यासीन थेबे खां चाचो नूर मोहम्मद थेबो ऐं असगर अली थेबो। तव्हां ही सिटूं बि असांखे मोकिलियो त सुबुह मां राति थी वेंदी, ख़तम हर बात थी वेंदी, हयाती या सिके वांगे कॾहिं ख़ैरात थी वेंदी। हैदराबाद ॻोठ मोहम्मद यूसुफ पालारी खां जुनेद राजा पालारी, सिकंदर ऐं असगर पालारी। मजादी फार्म हाउस बुकेरा शरीफ़ खां असांजो नाले वारो शाइर साईं मजादी जरवार, महिरबानी भाउ। मीर मोर खान जरवार, मूसा खान ऐं दरिया खान जरवार। दड़े खां मोहम्मद साले कच्छी, सीलोर मोरी खां अल्लाह ॾिनू ऐं गिशकोरी ऐं वफ़ा ज़फ़र अली गिशकोरी। नबीसर थर खां असांखे यादि कयो आहे साईं हबीबुल्ला ख़ासकेली। ॻोठ सजन उढेजे खां शाइर हाकिम अली उढेजो, बाबू ऐं गुलसन गुल उढेजो। ॻोठ सैद खादम अली शाह खां हाजी उढेजो, राजा ऐं विक्यो उढेजो ऐं सिकंदर अली उढेजो। अवां सभिनी साथियुनि असांखे यादि कयो ऐं अवां सभिनी जा लख थोरा। रियाज़ कॉलोनी नौशर फिरोज़ खां शाद शाह मोहम्मद ॾाहिरी, मीर हसन ऐं ज़मीर हुसैन मेमन लिखियो, शींहं जे हिकु ॾींहं जी ज़िंदगी गिदड़ जे 100 सालनि जी ज़िंदगी खां बहितर आहे। सिर्फ़ु उहे माण्हू भाॻनि वारा हूंदा आहिनि जिन सां माउ जूं दुआऊं हूंदियूं आहिनि ऐं ॿिया उहे जिन जा वफ़ादार दोस्त हूंदा आहिनि। को बि आईनो इंसान जी एतिरी सची तस्वीर पेश नथो करे जेतिरी हुन जी गुफ़्तगू। पहिरीं ॻाल्हि खे कुझु देरि ताईं सोचो सम्झो ऐं बाद में उन ते अमल कयो। हिकु सचो दोस्त
कंहिं बि हीरे खां घटि नाहे। उमरकोट खां रामचंद ओड ऐं चंदन कुमार ओड जी चूंड आहे अयूब खोसे जूं सिटूं। विखरी वञा न आऊं ॾे छांवरो छतन जो, वीरान मौसमुनि में सभु वास पिया सुम्हीन, मुखड़ियुनि ते माक जहिड़ा अहसास पिया सुम्हीन, नाहिन किथे पनाहूं अहसास ॾे वतन जो, विखरी वञा न आऊं ॾे छांवरो छतन जो। गुर शाबेग शर, पका चांग जे अयाज़ हुसैन शर, आफ्ताब हुसैन शर अयूब खोसे जूं सिटूं मोकिलियूं। पुछाणनि जा पोपट उॾाणा घणा, अव्हां जा हुआ पर टिकाणा घणा, मरी वियूं उमीदूं अकन ते किरी, मिलिया कोन मुर्कण जा टाणा घणा। शहरकोट लालू खां गुल मोहम्मद मरी ऐं सदाकत अली मरी अमर खुर्शीद शाह जी शाइरी जूं सिटूं चूंडे उमाणियूं। मिठा ॾुख सुख में गुज़र पियो कबो, कठिन राह तां भी सफ़र पियो कबो। हा मिठा ॾुख सुख में गुज़र पियो कबो, कठिन राह तां भी सफ़र पियो कबो, कॾहिं जे सितम हू करे भी वञे थो, कॾहिं पाण हुन ते ॾमर पियो कबो। ईंदो नेठ रीझी अङण ते कॾहिं हू, सजण साण सरची सबर पियो कबो, कॾहिं नेठ मुंहिंजो सॾाईंदो साजन, पिरी प्यार पंहिंजो अमर पियो कबो। ॻोठ गुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी ऐं मुख्तियार नाज़ जलालाणी ऐं आरज़ू असलम जलालाणी टेलीफोन करे बि नाला लिखाया ऐं संदन ख़त बि मुंहिंजे साम्हूं हिननि सिटुनि सां यादि कयो अथनि त आहीं पिरी तूं प्यार न जहिड़ो, सूंह में तूं गुलज़ार न जहिड़ो, तूं त सभिनि में सुहिणो आहीं, सुहिणा सजण शाहकार न जहिड़ो। ॻोठ ठरी निज़ामाणी खां सरारदी निज़ामाणी जी चूंड आहे उस्ताद बुखारी जी शाइरी। तूं हवा हुबकार हल्की रोशनी, आऊं तुंहिंजो ओलड़ो तूं दर्शनी, तूं ई जीअं खवण जो खजको हुजे, मां ई जीअं का उन्हारे जी ॼिभी, तूं मिली जेकर मिली मूंखे वञे, तूं मिली जेकर मिली मूंखे वञे, बाख रंगी माक वहतल ज़िंदगी, केतिरो तुंहिंजी मिठी आहे कचहरी, ॼण त खंड जी चाश ॼण का चाशनी, तूं हवा उबकार हल्की रोशनी, आऊं तुंहिंजो ओलड़ो ऐं तूं रोशनी। कॾहिं रुसी थो कॾहिं खिली थो, कॾहिं रुसी थो कॾहिं खिली थो, कॾहिं करी थो गिला, मिठा मुंहिंजे भारत तो के आ, मिठा मुंहिंजे शहर ढिलियार खां मोहम्मद नवाज़ बोज़दार ऐं अहमद नवाज़ बोज़दार लिखियो। ज़िंदगी में ॿिनि माण्हुनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। हिकु उहो माण्हू जेको मुश्किल में छॾे वञे ऐं ॿियो उहो माण्हू जेको मुश्किल में कमु अचे। ज़िंदगी हिकु फिल्म आहे जंहिंमें हर इंसानु पंहिंजो किरदारु ॾेखारे हलियो वेंदो आहे। उन करे अहिड़ा किरदार करे वञो जो हर इंसानु अव्हां खे यादि करे। ॻोठ बिलू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर, मुनीर अहमद पंवर, सरीर अहमद ऐं अमीर अहमद पंवर जी चूंड आहे। डायरी जे वर्क मां ई सिटूं वाहूं दर में हलाए त कंहिं कंहिं जा हठीला साह शामिल आहिनि जो राति जे मुसाफ़िरनि जे वेझो त निंड ई नथी अचे ऐं अखियुनि खे एॾा नशा आहिनि जो एतिरा नशा त उन्हनि सितारनि खे बि न आहिनि जिन जो जनमु त अखियुनि खां बि घणो पुराणो आहे। ॻोठ हाजी खंडू मरी काठड़ी खां हाजी अलावराय मरी ऐं फ़क़ीर हुसैन बख़्श मरी ऐं मीर नवाज़ मरी जी चूंड। मूं शहर लिखिया जेके सभु ॾात ॾिनी तोखे ऐं हुस्न ॾिसी तुंहिंजो जज़्बात ॾिनी तोखे, मूं ॾींहं लुटाया सभु दाह थियूं रातियूं, मूं उमिरि लुटाईअ जो हर राति ॾिनी तोखे, फनकार छिले हथड़ा मूरत खे कयो पूरो, कुदरत टुटल पत्थर हणी मात ॾिनी तोखे, तो कीअं अखियूं फेरियूं सो शख़्स न हुयो पागल जंहिं दीद ॾिनी पंहिंजी दर्जात ॾिनी तोखे, चाहत ॾिनी पंहिंजी ऐं पत्थर जी मूरत, मूं प्यास ॾिनी तोखे, मूं तात ॾिनी तोखे। मंसूर मरी, फरमान अली मरी ऐं नज़र मोहम्मद मरी, रहीम बख़्श मरी, ॻोठ मौलवी अब्दुल्लाह मरी फुलहॾियूं खां उमाणियूं आहिनि ही सिटूं। मिठा कोन आए निहारे थकी पियसि, कईं कांग तोले उॾारे थकी पियसि, अलाए जे तो छाखां एॾी देरि लाथी, दुखी दिलि खे दिलबर धुतारे थकी पियसि, अची ॾे मरी खे तूं साजन सहारो, हंझूं हिजर तुंहिंजे में हारे थकी पियसि। ॻोठ हाजी खंडू मरी काठड़ी खां हाजी अलावराय मरी, फ़क़ीर हुसैन बख़्श मरी ऐं मीर नवाज़ वापारी जी चूंड आहे ही सिटूं। ग़लतां जेकी किरियो को बि ॻोढ़ो हुयो, यादि आयो अव्हां जो विछोड़ो हुयो, दर्द जी ज़ात या को कबीलो न आ, दर्द जो को बि पाड़ो न ओड़ो हुयो, पाण जाना लंघी हुई मोहबत अञा,
लंघ लंघ ते ॾिठमि अॼु त लोढ़ो हुयो, हो तसवर में तारनि भरियो आसमां ऐं उन्हीअ ते हंजन जो को जोड़ो हुयो, गलनि तां जे किरियो सो ॻोढ़ो हुयो, यादि आयो अव्हां जो विछोड़ो हुयो। अकरी शरीफ़ खां उदास मोहम्मद आलम शर बलोच वफ़ा मंसूर आलम शर ऐं सरफराज़ राजा जी चूंड ही सिटूं। गुज़ार पंहिंजी न तूं जुगाड़ में ज़िंदगी, रहे नथी ही मिठा लबाड़ में ज़िंदगी, पुॼी पुॼी आसमान तां वरी वरी था किरूं, ही ख़्वाब आज़ाद हा ताड़ में ज़िंदगी, सहून गुल जा गुलाब कंडन मथां हलूं, पर सड़ी सड़ी ख़ाक थी ही साड़ में ज़िंदगी, थका कॾहिं न पंध में पेर हा लतीफ़ जा, लतीफ़ खे आ मिली कराड़ में ज़िंदगी। वञूं जिते वञूं जिते ही ज़िंदगी ऐं ज़िंदगी, मुहाड़ में बि ज़िंदगी पछाड़ में बि ज़िंदगी, फ़क़ीर थी घुमां पियो अमीर जे शहर में, पथर पथर थी लॻो निराड़ में ज़िंदगी। प्रीतम आबाद खां मोहम्मद रहीम बिरोही ऐं अब्दुल रहीम बिरोही जी चूंड आहे। उस्ताद बुखारी जूं सिटूं। बहर थियो दोस्तो छपर थींदो न कर, तूं कारूं झरक कर थींदो न कर, पेर पुख्ता कर पिपर जी पाड़ जा, वाह वांगर दर बदर थींदो न कर। कुछ साथियुनि जा नाला वठंदासीं जिन ख़त लिखी असांखे यादि कयो आहे ऐं प्रोग्राम जे हवाले सां पसंदि जो इज़हार कयो आहे। ॻुठ जुमू ख़ान कलोई खां, चाकर ख़ान कलोई, ताजू ख़ान कलोई ऐं गुलशेर ख़ान कलोई, टंडे अलायर खां शहज़ादो वकार सुमरो, शहज़ादो रज़ा अली सुमरो ऐं अली रज़ा सुमरो। साईं घणे तादाद में तव्हांजा ख़त पहुता ऐं असां सभिनी ख़तनि खे सारे संभारे शामिल करण जी कोशिशि कई आहे। ऐं यादि कयो असांखे ॻोठ ईसा ख़ान बंबरे खां, ज़ुबैर अहमद ज़वार अहमद बंबरो, ॻोठ फ़क़ीर जी खुई खां ग़ुलाम नबी चानियूं, लख थोरा साईं। ऐं कटण शहर खां मोहम्मद शरीफ़ चांडे। यादि कयो ॻोठ वरियाम ख़ान कलोई खां अली गुल ख़ान कलोई, अली शेर ख़ान कलोई ऐं गुलज़ार ख़ान कलोई। इब्राहिम राजड़ ॻोठ खंबरी खां असांखे यादि कयो। काछे ॻोठ पोठे नई गाज खां मोहम्मद हसन लुंड यादि कयो। रेलवे कॉलोनी कोटड़ी खां असांखे यादि कयो मोहम्मद ख़ान ऐं मोहम्मद यूनस चांडियो। लख थोरा ॻोठ पुनू पंवर खां असांखे रुस्तम अली पंवर यादि कयो। अलाए त किथां खां भागचंद, मुंहिंजे ख़्याल में जेमस आबाद लिखियलु आहे। लख थोरा तव्हांजा। ॻोठ आलम ख़ान जरवार काठड़ी खां वफ़ा इमामदीन जरवार ऐं रियाज़ हुसैन जरवार यादि कयो। ख़त लिखी यादि कयो असांखे हीउ साथी जंहिं बि ख़त लिखियो उन ई पंहिंजो नालो लिखणु विसारे छॾियो ऐं लिखियो अथसि प्रोग्राम तव्हांजो मूंखे ॾाढो पसंदि आहे। लख थोरा। मां पसंदगी जो इज़हार त कयो पर जेकॾहिं लिखो आहे नालो त वधीक बहितर थी आहे। काछे ॻोठ पोठे नई गाज खां मोहम्मद हसन लुंड, आफ़ताब अहमद लुंड ऐं रियाज़ अहमद लुंड। ॻोठ हाजी खंडू मरी काठड़ी खां हाजी अलावर मरी, फ़क़ीर हुसैन बख़्श मरी। ऐं यादि कयो असांखे टंडे अलायर खां बशीर गुल सुमरो, सिकंदर अली सुमरो। घणे तादाद में ख़त तव्हांजा हर हफ़्ते असां ताईं पहुचनि था। लख महिरबानियूं साथियो। दरगाह जाम छते खां नाज़ अब्दुल जब्बार खोसो, निमाणो नज़ीर अहमद खोसे यादि कयो असांखे। कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो, यूनस ख़ान चांडियो, सूफ़ी फ़क़ीर ख़ादिम हुसैन चांडियो ऐं दिलबर हुसैन चांडियो। साईं अव्हांजा ख़त बि हर हफ़्ते असां ताईं जीअं पहुचंदा आहिनि त असां उन्हनि खे ॻणे गोपे शामिलु कंदा आहियूं। ऐं ॻोठ हाजी ख़ान रिंद बलोच खां मोहम्मद अनीफ़ रिंद बलोच, इमदाद हुसैन ऐं लख थोरा तव्हां हेठि जेको लिखियो उहो बि मोहबतूं तव्हांजूं ऐं प्यार। अली गुल ख़ान कलोई साईं तव्हां सां गॾु आहे बेबी बख्तावर कलोई ऐं गुलज़ार ख़ान कलोई। मां लिखियो आहे ॻोठ वरियाम कलोई खां ई ख़त ऐं ॻोठ जुमू ख़ान कलोई खां चाकर ख़ान कलोई, ताजू ख़ान कलोई ऐं अली शेर ख़ान कलोई। ॻोठ मीर ठारो ख़ान डावच नज़द फुलजी स्टेशन खां असांखे यादि कयो आहे मोहम्मद अयूब डावच, मोहम्मद यूसुफ, उमेर अली ऐं सुमेर अली डावच। ॻोठ आज़ाद गबोल खां असांखे यादि कयो लियाकत अली गबोल, मुमताज़ अली गबोल, हाकिम अली गबोल ऐं बेबस आज़ाद गबोल। ख़तरी खे यादि कयो असांखे ॻोठ अलहाज मोहम्मद इब्राहिम बबर खां प्यासी इनायतुल्ला बबर, अलहाज मोहम्मद आलम बबर ऐं सैद मुज़फ़र अली शाह, हाजी मीर बबर। ख़तरी खे यादि कयो असांखे ॾेई शहर खां मोहम्मद हसन ऐं फ़क़ीर मोहम्मद जमाली। यादि कयो काछे राजे गंढे खां जानी जानमुंद ब्रहमाणी, शाहिद गुल ब्रहमाणी ऐं ज़ाहिद गुल ब्रहमाणी।
लख थोरा तव्हां लिखियो आहे त हर हफ़्ते सुगंध सभिनी दोस्तनि जो वॾे चाह सां ॿुधंदा आहियूं तव्हांजूं मोहबतूं। ॻोठ हाजी खमीसो खां असांखे यादि कयो मोहम्मद इसाक राजड़ ख़त जा अञा बि खोड़नि अॻियां शामिलु कंदासीं। अखियुनि में मिहोगी जी मौसम रखी वियो रुआं कीअं न मूं ते इहो कमु रखी वियो वरी अॼु अंदर खे नवां ॾंभ ॾेई वियो ऐं कालो के ज़ख़्मनि ते मरहम रखी असांखे ख़त लिखी यादि कयो आहे सुगंध जे लाइ शहर मोहब्बत देरे जतोई खां मज़हर अली भुट्टो शफ़क़त हुसैन भुट्टो ऐं ज़ीशान अली भुट्टो ॻोठ लाज मोहम्मद इब्राहिम बबर खां प्यासी इनायतुल्ला बबर अवांजे घणे तादाद में ख़त साईं असां ताईं पहुचनि था लख थोरा तव्हांजूं मोहबतूं। ऐं शहर नवाबशाह खां अमीर अमान ला बिरोई हिज़बजान बिरोई अमीर बख़्श बिरोई ऐं इलाही बख़्श चांडियो ही दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त बार बार तव्हांजा ख़त जेके असां मूं 2-3 दफ़ा तव्हां कुझु दोस्तनि जा अहिड़ा ख़त जेके 8-10 जे तइदाद में पहुतल त उनजा 2 ऐं 3 ख़त बि रखी छॾियासीं त जीअं तव्हांखे इहो अहसासु थिए त तव्हांजे असां ख़तनि खे हरगिज़ रायगान ना आहियूं कंदा। ॻोठ मोहम्मद अब्बास खां असांखे यादि कयो पीर बख़्श एजाज़ सोलंगी ऐं ॻोठ सरफराज़ राजड़ खां सुमार भील ॻोठ मल्क शाहनवाज़ लॻो कोटड़ीअ खां वफ़ा ताज मोहम्मद ख़ासकेली मोहम्मद सामन ख़ासकेली ऐं मोहम्मद मुराद ख़ासकेली तालिब हुसैन लाशारी शालमानी स्टाफ खां यादि कयो उस्ताद रजब अली खोसे वफ़ा मुनीर अहमद खोसे मुशाहिद हुसैन खोसे ॻोठ हाजी खंडू मरी काटरी खां हाजी अलावरा मरी फ़कीर हुसैन बख़्श मरी ऐं यादि कयो असांखे प्रीतम आबाद खां मोहम्मद रहीम बिरोई अब्दुरहीम बिरोई ॻोठ अब्दुल्ला लुटर बदीन खां वफ़ा मोहम्मद साले लुटर। यादि कयो शहर जुडे खां भाई खान टालपुर हाकिम नवाज़ टालपुर मुख़्तियार अली मेमण ऐं ख़त लिखी असांखे यादि कयो आहे फुलहडियूं खां अहमद ख़ान मरी। कुझु नाला उन्हनि साथियुनि जा जिन असांखे टेलीफोन करे ड्यूटी रूम में मौजूदगी जो अहसासु ॾिनो ऐं हिन वक़्त ते सुगंध ॿुधनि पिया। ॻोठ रावल चालको खां दोस्त अली चालको अब्दुररहमान चालको ॻोठ गुल मोहम्मद ख़ासकेली खां साईं हबीबुल्ला ख़ासकेली मोहम्मद अली ख़ासकेली गुलाम दस्तगीर ख़ासकेली ऐं सिकंदर अली ख़ासकेली महिरबानी साईं करोंडी ख़ैरपुर मीरस खां असांखे यादि कयो आहे ख़ामोश ख़लील रहमान शर बलोच ऐं हफ़ीज़ रहमान शर फ़िज़ा ख़लील शर ऐं जमीर रहमान शर बलोच। कुंडरी खां असांखे यादि कयो कासिम बि लछवाणी ऐं नंढड़े दिलीप कुमार ॻोठ हाजी खान लुंड खां सदाम हुसैन इरफान अली मुख़्तियार अली ॻोठ गांवर सियाल खां असांखे यादि कयो वफ़ा मुनीर अहमद सियाल ॻोठ हाजी बेग शर खां असांखे यादि कयो आहे अयाज़ हुसैन शर ऐं आफ्ताब हुसैन शर। ॻोठ हाफ़िज़ मरी खां फैज़ मोहम्मद मरी मुदस्सिर अली मरी ऐं बाजनाड़ी बलोचिस्तान खां नज़ीर अहमद मुगेरी अवां सभिनी साथियुनि टेलीफोन करे मौजूदगी जो अहसासु ॾिनो अवां जा लख कुर्ब। साईं मुंहिंजा वक़्त जा हुई बदिलजंदड़ पंथ ज़िंदगी जे सफ़र में हमसफ़र थी वेंदड़ मुंदुनि मौसमुनि ॾींहंनि पलनि पहरनि जी हिकिड़ी पंहिंजी कथा ऐं उहा कथा जेका अजीब अहसासनि सां ॻाढापो रखी जीअं में हिकिड़ो जियापो जोड़े थी। सुबुह थी गुज़री वेंदड़ वक़्त जा पल वरी ईअं टाक मंझंदि ऐं पोइ वरी ईअं आहिस्ता आहिस्ता शाम लड़ीअ जा पाछा ख़ुदि अहसासनि सां ॻाढापो ॻंढे जीअं में हिकिड़ो अजीब जतन कनि था। मोहबत जा केतिरा सारा प्यार जा केतिरा सारा पाछा जॾहिं ज़िंदगी जे सफ़र में हमसफ़र थी जीवन मथां लड़नि था त जियापो ऐं ॻाढापो जुड़े थो वरी बि प्यार ऐं पंहिंजाइप सां। असांजे लाड़ में लालण जॾहिं बि शाम लड़ंदी आहे अवां जी ॻाल्हि छिड़ंदी आहे पुराणे ॻोठ पंहिंजे में निमन जी छांव में वेही छुड़े छुड़वाग ज़ुल्फ़नि खे जॾहिं का सांवरी जानम अवां जे प्यार में लिखियल मुंहिंजो को गीत पढ़ंदी आहे अवां जी ॻाल्हि छिड़ंदी आहे। असांजे लाड़ में लालण जॾहिं बि शाम लड़ंदी आहे त हिन धरती जी सरती का सिंगारे पाण खे पाणे खुअर ॾे खेचड़ियूं पाए गुलाबी गीत को ॻाए लकुण जीअं लाॾ मां लचकी लोॾींदे लाम जीअं बाहूं मथे ते हेल खणंदी आहे अवां जी ॻाल्हि छिड़ंदी आहे असांजे लाड़ में लालण।